सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं केपी में 90 ॾींहनि अंदरि चूंड कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ खे चूंड लाइ इलेक्शन कमीशन खे समूरियुनि सहूलियतूं ॾियण जी हिदायत। 5 रुकनी बेंच जी 2 जज जे फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। 3 जज जी अक्सरियत सां फ़ैसिलो ॿुधायो वियो। इलेक्शन कमीशन खे पंजाब में चूंड लाइ सदर ऐं केपी में चूंड लाइ गवर्नर सां मुशावरत करे जल्द तारीख़ ॾियण जी हिदायत। अदालत चयो त आइन में चूंडुनि लाइ 60 खां 90 ॾींहनि जो वक़्तु ॾिनल आहे। 90 ॾींहनि में चूंडूं कराइण ज़रूरी आहिनि। सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट में ॿुधणी हेठि मामले ते पाण मुरादो नोटिस नथी वठी सघे। अदालत खे 184 जो अख़्तियार अहिड़नि मामलनि में इस्तेमाल न करणु घुर्जे। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल खान मंदो ख़्याल जो फ़ैसिले ते इख़्तिलाफ़ी नोट। ॿिन्ही जजिस चयो त चूंडुनि वारे मामले ते सुप्रीम कोर्ट खे पाण मुरादो नोटिस न वठणु घुर्जे हा। जस्टिस यहया आफ़रीदी ऐं जस्टिस अतर मिनुल्लाह जे मौक़िफ़ जी हिमायत करियूं था। 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण वारी दरख़्वास्त रद्द कयूं था। इस केस के रिकॉर्ड में 5 में 7 मौजूद जज साहबान के फैसले मौजूद हैं। उसमें से 2 मौजूद जज साहबान ने 23/2 को इन पिटीशन को डिसमिस किया। आज 2 मौजूद जज साहबान ने फिर पिटीशन को डिसमिस किया, तो 4 मौजूद जज साहबान ने पिटीशन को डिसमिस किया। 3 मौजूद जज साहबान ने पिटीशन को मेंटेनेबल करार दिया। बहुत क्लियर जजमेंट है। 2 मौजूद जज साहबान ने कहा कि हम एग्री करते हैं जो फैसला 23 फरवरी को 2 दीगर अराकीन जस्टिस यहया आफरीदी साहब और जस्टिस अतर मिनुल्लाह साहब ने तहरीर की है अपने नोट कि ये पिटीशन मेंटेनेबल नहीं है, ये काबिल समाअत नहीं है। और साथ उन्होंने कहा कि हम ये भी समझते हैं कि वो जो 2 जज साहबान के फैसला जात हैं वो आज के फाइनल ऑर्डर का हिस्सा हैं। तो मेरे ख्याल में इसके बाद ना रिव्यू की जरूरत है, ना फर्दर तशरीह की जरूरत है। कभी जहन साहब की राय आने के बाद और इस ऑर्डर को पढ़ने के बाद हमारा मौक़िफ़ ये है कि ये पिटीशन 4-3 से मुस्तरद हो गई है। 4 मौजूद जज साहबान वो दिखते हैं कि ये काबिल समाअत नहीं है। अब ये फैसला कानून और आइन के मुताबिक हाईकोर्ट के जो पेंडिंग प्रोसीडिंग है उनमें हो जाए। वधीक 2 जजिस पिटीशन खे रद्द करे छॾियो आहे, जंहिं सबबि फ़ैसिलो 4-3 जी अक्सरियत सां आयो। फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल न कराईंदासीं। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त जस्टिस यहया आफ़रीदी ऐं जस्टिस अतर मिनुल्लाह पहिरीं ई पिटीशन खे रद्द करे चुका आहिनि। हाई कोर्ट में दरख़्वास्तूं ॿुधणी हेठि आहिनि। जनते फ़ैसिलो अचणो आहे। अटॉर्नी जनरल चयो त हक़ीक़तूं सभिनी जे साम्हूं आहिनि। 3 जजिस हिकु फ़ैसिलो ऐं 4 जजिस पिटीशन्स बि रद्द कयूं आहिनि। तशरीह हाई कोर्ट कंदी। पीटीआई चेयरमैन इमरान खान चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद जेल भरियो तहरीक मुलतवी करण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान चयो आहे त आइन जो तहफ़्फ़ुज़ सुप्रीम कोर्ट जो फ़र्ज़ हो। अदालत फ़ैसिले ज़रिए पंहिंजो फ़र्ज़ बहादुरी सां निभायो आहे। जेल भरियो तहरीक मुलतवी कंदे पंजाब ऐं केपी में चूंड मुहिम ॾांहुं वधी रहिया आहियूं। के फैसले को अगर नहीं माना जाता तो सुप्रीम कोर्ट आर्टिकल 187 के तहत गवर्नमेंट को घर भेज देगी कि 2 प्राइम मिनिस्टर पहले डिस्क्वालीफाई हो चुके हैं तो तीसरे को डिस्क्वालीफाई होने में क्या प्रॉब्लम है। तो अगर सुप्रीम कोर्ट के अहकाम पे अमल दरामद नहीं होगा, सुप्रीम कोर्ट अपना अमल दरामद कराएगी। और यहाँ पे मैं ये वाज़ेह आपको करता हूँ कि जो 5 जजेस हैं उन्होंने ये कहा है कि जो 90 दिन के इलेक्शन है उसके प्रिंसिपल को 5 जजेस ने एंडोर्स किया। इलेक्शन कमीशन को उन्होंने कहा है कि आप सदर कोर्ट के पास फौरन जाएं और उन्हें अपनी डेट प्रपोज करें। कल जो डेट यहाँ पे इलेक्शन कमीशन ने प्रपोज की थी वो 25 अप्रैल की थी। उन्होंने कहा अगर आप 25 करते हैं तो हम उसमें कर सकते हैं। मेरी जाती राय में 90 दिन का जो हमारी जो बंदिश है उसको किसी सूरत वायलेट नहीं होना चाहिए। पीटीआई सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे क़ौम जी फतेह करार ॾेई छॾियो। फवाद चौधरी चयो आहे त अदालती फ़ैसिलो आइन जी फतेह आहे। हुकूमत अदालती फ़ैसिले ते अमल न कयो त सुप्रीम कोर्ट खेनि घर मोकिले छॾींदी। शेख रशीद चयो आहे त पंजाब ऐं केपी में ईंदड़ हुकूमत पीटीआई जी हूंदी। ये फैसले को 2 जजेस ने एतराज, इस फैसले को 4 जजेस ने एतराज किया। सीरियसली जजेस ने ये क्लियर कह दिया है कि ये सुप्रीम कोर्ट का दायरेकार ही नहीं है कि सुप्रीम कोर्ट इस केस को सुने। हमने भी जेलें देखी हैं, हमें तो कभी इस तरह की राय नहीं मिली कि रात 12 बजे 1 बजे के हमारे लिए तो इस वक्त वो लैंडलाइन चल रहा है।
कि जो कि मुल्क के लिए खतरे की बायस है। ये अगर मुल्जिम है तो उसको मुल्जिम की तरह ट्रीट किया जाए, और अगर उसके लिए जो रियायत है वो पाकिस्तान में फिर हर शख्स के लिए कानून होना चाहिए, हर शख्स के लिए। मुल्क के आइन ॾींदड़ लीडर जे केस जी ॿुधणी न थी रही आहे। दादरे लाइ आधी रात जो अदालतूं खोलियूं पई वञनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त दादले लाइ कानून धार ऐं असां लाइ अलॻि आहे। दादलो मुल्क लाइ खतरो बणिजंदो पियो वञे। क़ौम खे सुञाणे चुकी आहे, हाणे खेसि कुझु बि न मिलंदो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ इलेक्शन कमीशन में चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि अहम इजलास। केपी ऐं पंजाब में चूंडुनि ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते गौर। इलेक्शन कमीशन पारां ॿिन्ही सूबनि में चूंडुनि लाइ सदर केपी जे गवर्नर सां ॿीहर मुशावरत जो फ़ैसिलो। सुभाणे ॿीहर मुशावरती इजलास थींदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान समेत पीटीआई जे 21 अॻवाननि ते ॿ धार केस दाख़िल। केसनि में इमरान खान, शिबली फराज, मुराद सईद, फरक हबीब, राजा खुरम ऐं शहजाद वसीम समेत ॿियनि खे नामज़द कयो वियो। रमना थाणे ते दाख़िल केस में सरकारी मिल्कियत खे नुक़सान पहुचाइण ऐं पुलिस एहलकारनि खे धमकाइण जा कलम शामिल कया विया। गुज़िरियल ॾींहुं इमरान रिथाबंदी तहत हमिलो कयो। फुटेजिस में तशदद कंदे नज़र ईंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी पाबंद आहे। अदालती फ़ैसिले में बि इख़्तिलाफ़ आहे। ॿिनि जजिस इख़्तिलाफ़ी नोट ॾिनो आहे। जुडिशियल कॉम्प्लेक्स ते हमले जो ज़िम्मेवार बि इमरान आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट असद उमर, अली नवाज़ ऐवान ऐं राजा खुरम नवाज़ जी इस्तीफ़ा मंज़ूर करण वारो नोटिफिकेशन मुअत्तल करे छॾियो। इस्लामाबाद जे 3 तकनि ते नंढी चूंड रोकण जो हुकुम। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त पहिरीं अवां चई रहिया हुआ त इस्तीफ़ा मंज़ूर न थी रहिया आहिनि, हाणे चई रहिया आहियो त इस्तीफ़ा ग़लति मंज़ूर थिया आहिनि। पीटीआई जे वकील अली ज़फर चयो त पीटीआई जा एमएनएज़ वापसि असेंबली वञणु चाहिनि था। एफआई मनी लॉन्ड्रिंग केस में मुलविस फरहत शहजादी उर्फ फरागूगी खे पाकिस्तान आणण लाइ इंटरपोल सां राब्तो करण जो फ़ैसिलो। एफआई फरहत शहजादी खे गिरफ़्तार करण लाइ घरू वज़ारत खां इजाज़त घुरी वरिती। एफआई ज़रियनि मूजिबि फरहत शहजादी खे इश्तिहारी क़रार ॾियण लाइ अदालत मां रेड वारंट हासिल कया वेंदा। सिंध जे ट्रांसपोर्ट ऐं सुध समाह वारे वज़ीर शर्जील मेमून कराची में पिंक बस सर्विस जी वधीक 2 रूट्स जो इफ्तिताह करे छॾियो। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त सिंध जे हर ज़िले में पिंक बस सर्विस शुरू कंदासीं। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि औरतुनि खे धार सफ़री सहूलियतूं फ़राहम नाहिनि कयूं वयूं। सिंध जे क़ौम परस्त तंज़ीमुनि ऐं साञावंदनि जा कच्छा रद्द। सिंध में पहिरीं डिजिटल आदमशुमारी शुरू थी वई। बिना सुञाणप कार्ड जे थींदड़ आदमशुमारी लाइ सेंसस खाते जा इंतज़ाम बि अणपूरा। अमले खे टैबलेट समेत ॿियो सामान बि घटि फ़राहम कयो वियो। अवाम बि डिजिटल आदमशुमारी खां बेख़बर बणियल। उमरकोट जी अदालत सिंध असेंबली जे एडिशनल सेक्रेटरी मियां मोहम्मद हसन शाहजार गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया। फर्स्ट एडिशनल सेशन जज जवाबदार जी मुसलसल गैर हाज़िर रहण ते गिरफ़्तारी वारंट्स जारी कया। अदालत पारां पुलिस खे 8 मार्च ते जवाबदार मियां मोहम्मद हसन खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। हैदराबाद जी एहतसाब अदालत मोटरवे मेगा करप्शन केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे रिमांड ते ॾियण वारी नैब जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जवाबदारनि खां जेल में जांच करण जी हिदायत। अदालत चयो त मंसूर अब्बासी ऐं सैद ताबिश शाह जो वधीक रिमांड नथो रही सघिजे। नैब जवाबदारनि खां जेल में जांच करे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच खुराक खाते जी करप्शन केस में DFC इक़बाल मेमण ऐं कुर्बान कलवड़ जी ज़मानत रद्द करे छॾी। जस्टिस इरशाद अली शाह ज़मानतुनि वारनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी बाद फ़ैसिलो ॿुधायो।
एहतसाब अदालत बि ॿिन्ही जवाबदारनि जी करप्शन रिफरेंस में ज़मानत रद्द करे चुकी आहे। अशरफ फिरोज जी दहशतगर्द रोड अदालत कंडियारे में एहतजाज दौरान गिरफ़्तार कयल समाजी अॻवान सिंधु नवाज़ ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ दहशतगर्दी वारा कलम ख़ारिज करे छॾिया। केस सेशन कोर्ट मुंतक़िल करे छॾियो। सेशन कोर्ट सिंधु नवाज़ जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA टेस्ट पास उस्तादनि खे 2 महीननि अंदरि पघारूं ॾियण लाइ लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत उस्तादनि खे 2 महीननि अंदरि पघारूं जारी करण जो हुकुम ॾींदे अॻु भराई रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी।